वतन मादर की हुर्मत ने, मेरी माटी की चाहत ने, जवानों की शहादत ने, जवान लाशों की वहशत ने, मेरी बहनों की इज्जत ने मुझे बागी बना डाला, मुझे बागी बना डाला। जसा वारी सर सिंध यूनिवर्सिटी तरफा निकतल एंड एंटी हरासमेंट रैली में आयल मुझू भेनरूं, शागिर्द साथियों, मुख्तलिफ तंजीमुन जा अगवान दोस्तों, अस्सलाम वालेकुम। सिंधु देश मुकद्दरा साईं GM सैद रहबरा। आजाद समाजन अंदर हर मानू जो रियासत जो रहवासी होंदो है उनके हक हासिल होंदो है, खास करे जेका औरत होंदी है उनके वधिक अहमियत ॾिनी वेंदी है। पर पाण इन गुलाम रियासत जे अंदर रहूं था, इन गैर मौजूब रियासत जा जे हथां असां गुलाम बणायल आहियूं। ऐं असांजे तालीमी इदारनि अंदर कॾहिं असांखे चांडका मेडिकल कॉलेज मां निमृता कुमारी जो फाओ खाधल खुदकुशी थियल लाश मिले तो, कॾहिं असांखे सिंध यूनिवर्सिटी जी मारवी हॉस्टल जे अंदर नायला रंजी जो फाओ खाधल लाश मिली रहियो आहे। चवण जो जेको मक़सदु आहे, रैली जो जेको मक़सदु आहे उहो इहो ई आहे त असां सिंध जे सभिनी न्याणियुनि खे, सिंध यूनिवर्सिटी जे सभिनी शागिर्दनि खे इहो चऊं था त इन इदारनि जे अंदर प्रोफेसरनि जी शकिल में, इंतजामी माण्हुनि जी शकिल में जेके बि बगड़ असांजी न्याणियुनि खे, असांजी भेणुनि खे हिरासा करे रहिया आहिनि, तव्हां असांजो साथ ॾियो, असांखे ॿुधायो। असां उन्हनि वेशी दर्दनि जे निड़ी ते लत ॾेई करे उन्हनि खे खान सभिनी न्याणियुनि जा जेके बि मसइला आहिनि उन्हनि खे हिरासा कयो वञे, जो हिसाब किताब वठंदासीं। ऐं आख़िर में हिते आयल सभिनी भेणुनि खे ॿुधंदड़ सभिनी जेके बि असांजूं भेनरूं ॿाहिरि बीठा आहिनि, उन्हनि खे दावत ॾियां थो, अचो GSN स्टूडेंट फेडरेशन जा हथ मज़बूत कयो। ही इदारा तव्हांजा असांजा आहिनि, असीं इन इदारनि जा मालिक आहियूं। ही इदारा कंहिं बि वेशी बगड़ कंहिं बि दरिंदे जा न आहिनि। हिते आयल सभिनी भेनरुनि जो थोराइतो आहियां, जेके बि शागिर्द हिते कई आया उन सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां, उन सभिनी दोस्तनि जी महिरबानी, साफ़ी ॿारनि जी महिरबानी जेके असांजी रैली में आया। आख़िर में आऊं ईअं ई चवंदुसि, मां बि मौत सां मुआदे में जे मार जी वञा पिरी, ऐं ज़िंदगीअ जी डोड़ में जे हार जी वञा पिरी, त सम्झ मुंहिंजी जीत आहे, मौत हिकिड़ी रीत आहे। मरी मरी जीअनि पिया ऐं ज़हर खे पीअनि पिया, सदाऊं के अचनि पियूं सखी सिर ॾियनि पिया, मां बि उन्हनि सां जे सार जी वञा पिरी, त सम्झ मुंहिंजी जीत आहे, मौत हिकिड़ी रीत आहे। सभिनी दोस्तनि जी महिरबानी। सिंधु देश मुकद्दरा साईं GM सर रहबर।